जवान हुजन ऐं उन्हनि खे फना करण संदसि इख़्तिराई जहाद जो हिसो हुजे। मोहतरम साथियो, सभ खां पहिरीं असीं इहो वाज़िह कंदा हलूं त असां स्कूलनि तोड़े उस्तादनि सुपरविजन तोड़े मॉनिटरिंग जा मुखालिफ़ न आहियूं। पटियल तंज़ीम कॾहिं बि उन्हनि जी मुखालिफ़ न रही आहे ऐं न वरी कंहिं आदि गुसाईंदड़ टीचर जा असीं हामी आहियूं। असांजे नज़र में आदि गुसाईंदड़ टीचर क़ौमी मुजरिम ऐं सज़ा जो मुस्तहक़ आहे। पुराणा उस्ताद बि उन वक़्त जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि मुताबिक़ इंटरव्यू ऐं सिलेक्शन कमेटी जे सिफ़ारिश ते भर्ती थियल आहिनि। उन जी तस्दीक संदन अपॉइंटमेंट ऑर्डर मां करे सघे थी। बाक़ी मेरिट ते भर्ती थियल टेस्ट पास उस्ताद सां जेको हशर कयो वियो आहे उहो बि आलम अश्कार आहे। दोस्तो, असीं सम्झूं था त हीउ उस्तादनि ख़िलाफ़ प्रॉक्सी वार जी तिर्ज़ ते हिकु मुहिम शुरू कई वई आहे, जंहिंजा मुख्य ॿ कारण आहिनि। हिकु त सिंध जे उस्तादनि सां जस्टिफाइड ऐं तस्लीम शुदा थियल मसइलनि तां ध्यानु हटाइणु आहे ऐं ॿियो पंहिंजा शानदार इदारा गिलेमर जी दुनिया जे शख़्सियतनि पारां जोड़ियल NGO जे हवाले करणु आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु तालीम खे तिजारत लाइ हथियार तौरु इस्तेमालु करणु आहे। दोस्तो, दर्स ऐं तदरीस जो नालो सिर्फ़ मशीनी अंदाज़ सां उस्ताद खे टारगेट करणु न आहे, पर हिकु मुकमल इंफ्रास्ट्रक्चर ऐं ह्यूमन रिसोर्स जो नालो आहे। स्कूलनि जी बिल्डिंग्स जी बहाली, फर्नीचर, दर्सी किताबनि ऐं बुनियादी सहूलियतनि जी फराहमी जो नालो बि आहे। हिन वक़्तु सिंध जा 70% स्कूल बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहिनि त 70% ॿार दर्सी किताबनि खां महरूम आहिनि। मैसर 70% किताब जो ॿारनि खे मैसर न आहिनि, जॾहिं त 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। उन्हनि लाइ मिनिस्टर साहब कहिड़ी पॉलिसी जोड़ी आहे, उहा बि वाज़िह तां ॿुधाए सघे थो त कहिड़ी पॉलिसी उन्हनि जे लाइ जोड़ी वई आहे। असीं सम्झूं था त सिंध जे तालीमी निज़ाम ते वॾे पैमाने ते हीरोशिप खां हटी करे डायलॉग जी ज़रूरत आहे। ज़मीनी हक़ीक़तनि जे रोशनीअ में हिकमत अमली जोड़ण जी ज़रूरत आहे। उस्तादनि जी सिख्या समेत डिजिटल एजुकेशन जी ज़रूरत आहे। उन जे सिलसिले में पटियल जे दोस्तनि 25 अगस्त ते सांगड़ डिस्ट्रिक्ट में साबका मरकज़ी जनरल सेक्रेटरी हाजी मोहम्मद नाज़र निज़ामानी जे सरबराही में कठाई वई आहे। उन डायलॉग जी शुरूआत कई वई आहे, जंहिंमें पटियल मरकज़ पारां 3 रुकनी वफ़द अंगना करण सां हिकु केस स्टडी तौरु पेश कंदो। असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदासीं त वज़ीर तालीम जे अहिड़ी मुहिम जोईअ जो नोटिस वठंदे खाइंस तालीम जो कलमदान वापसि वरितो वञे। साॻे वक़्तु असीं वज़ीर तालीम खां पिणु मुतालबो कंदासीं त हिन उस्तादनि जे ख़िलाफ़ जेका बदकलामी कंदे संदत दिल आज़ारी कई आहे, असेंबली जे अंदरि जेके जंहिं क़िस्म जा हुन डायलॉग ॻाल्हाया आहिनि, उन जी असांजे पिरामिडी उस्तादनि खां माफ़ी वरिती वञे, वरना असीं पंहिंजो लाअमल करण लाइ तयारु हूंदासीं। उन ते माफ़ी वरिती वञे। ॿी सूरत में पटियल 28 अगस्त ते मरकज़ी काबीना जी रिथियल इजलास में वधीक लाअमल तरतीब ॾींदी, जेकॾहिं हुन माफ़ी न वरिती उस्तादनि खां।